नौशर फिरोज का ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक मिठियाणीअ में उस्तादन पारां टीओ प्राइमरी औरंगज़ेब पठान पारां पेटियल भगवान निसार अहमद सुमरो सां कयल मुबैना बद इख़लाक़ीअ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी उस्ताद निसार अहमद सुमरो, उस्ताद सद मीरल शाह, उस्ताद ख़ादिम हुसैन चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त टीओ प्राइमरी उस्तादनि जा जाइज़ कम भी पैसनि एवज़ करे थो। जॾहिं त कंहिं कमकार लाइ वञे थो त बिना पैसनि जे ज़बान दराज़ी करे ऐं ॻोथा लफ़्ज़ ॻाल्हाए। उन्हनि जो वधीक चवणु हो त टीओ प्राइमरी औरंगज़ेब पठान गैर कानूनी तौर ते मेल ऐं फीमेल जूं चार्जूं संभाले वेठो आहे, जंहिं सबबि टीओ ऑफिस वॾे पैमाने ते करप्शन जो गढ़ बणियल आहे। उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर अहिड़े करप्ट ऑफिसर खे मुअतल करे संदसि जाइ ते ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे ऐं करप्ट ऑफिसर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में पेटियल पारां सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा।